حضور پاک صلی اللہ علیہ وسلم جن جو قرآن پاک پیش کयो उन जे लाइ चवंदा हुआ त ही मोहम्मद नबी नऊज़ बिल्लाह पंहिंजे तरफ़ां ठाहे करे पेश कयो। क़ुरान ॿारहा उन्हनि खे चैलेंज ॾिना जेकॾहिं वाक़ई ही कंहिं बाने जो कलाम आहे त पोइ तव्हां पहिरियों ठाहे ॾेखारियो। अॼु ताईं कुफरी दुनिया उन चैलेंज जो जवाबु न ॾेई सघी। क़ुरान जहिड़ो कोई कलाम, अहिड़ो कोई किताब जेको अरबी जे ग्रामर जे एतबार सां, फ़साद ऐं बलागत जे एतबार सां आला मयार जो हुजे न ठाहे सघे। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां मन चाहा उहे हुकुम घुरंदा हुआ, मन चाही आयतूं, मुख़्तलिफ़ सुवालात कयूं उन जा जवाब ॾियनि। त कॾहिं वही इलाही में ताख़ीर थींदी हुई त अची करे चवंदा त मोहम्मद जी तूं नऊज़ बिल्लाह ॿियो क़ुर हमेशह ठाहीं पियो, ठाहे पेश करे पियो, इहा ॻाल्हि तूं ठाहे अची आहे। मौजज़ात जे मामले में बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जा मौजज़ात ज़ाहिर थिया। अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ मौजज़ा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक ते ज़ाहिर कराया। उन्हनि खे मञण लाइ तयारु कोन हुया, जादू सां तहबीर कंदा हुआ। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड ॾे इशारो कनि, चंड चीरजी पए, वण ॾे इशारो कनि त वण हली अचे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि में पथर कलमो पिया पढ़नि, ॻोहो कलमो पई पढ़े, हरण मोटी पियो अचे, कई मौजज़ात। मन चाहियो मौजो न आयो त उन वक़्त में इनकार करे वेंदा। अल्लाह तबारक व तआला इन आयत मुबारक में फरमाए थो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असल कमु हीअ आहे जो अल्लाह जी तरफ़ां जेको पैगाम मिलियो आहे उहो पैगाम अॻिते पहुचाए। बाक़ी क़ुर बनाइण ठाहिण के बाने जे वस जी शइ न आहे, हीअ अल्लाह तबारक व तआला जो कलाम आहे। अल्लाह जेका वही कंदो मुस्तफ़ा अॻिते पहुचाए। मौजज़ात जे मामले में बि मौजज़ो बज़ाहिर ज़ाहिर थींदो आहे नबी जे हथ ते, पर उन में हुकुम अल्लाह जो हूंदो आहे, क़ुवत अल्लाह जी हूंदी आहे। जॾहिं अल्लाह ताला मसइलत तहत को मौजज़ो ज़ाहिर कराइणु नथो चाहे त नबी मौजज़ो ज़ाहिर नथो करे सघे। करामत बरहका औलिया इकराम जी विलायत जी निशान मां हिकु निशानी आहे, पर वली जो पंहिंजो इख़्तियार कोन हूंदो आहे। अल्लाह जी तरफ़ां जॾहिं हूंदो आहे त करामत ज़ाहिर थी पवंदी आहे। अल्लाह न चाहे त को वली पंहिंजे हिसाब सां करामत ज़ाहिर नथो करे सघे। अहिड़े तरीक़े सां मौजज़ो नबूवत जी निशानी हूंदी आहे, पर मौजज़े जो ज़ुहूर अल्लाह जे हुकुम सां थींदो आहे। नबी पंहिंजी मर्ज़ी सां अल्लाह जे हुकुम जे बग़ैर मौजज़े जो ज़ुहूर नथो करे सघे। इन आयत मुबारक में उन शइ जो बयानु आहे। फरमाया वइज़ा लम तातिहिम बिआयतिन क़ालू लौला इज्तबैतहा, जंहिं वक़्तु जो इन्हनि वटि का बि निशानी नथी अचे मन चाही त चवनि था लौला इज्तबैतहा, छो न इन खे छांटे आहीं। ही छांटे कीअं? ॿियो कई मौजज़ात मौजज़ात खे छॾे करे ही मौजो आणी आहे जेको असीं चऊं पिया। उहो त क़ुर जूं कई आयतूं आहिनि, पर जेका असां चाहियूं पिया उहा आयत आणी आहे। महबूब तो ऐलान कयो इन्नमा अत्तबिउ मा यूहा इलैय मिर रब्बी, आउं त सिर्फ़ु इत्तिबा कयां थो उन वही जी जेका मूं ॾे कई वई आहे मुंहिंजे रब जे तरफ़ां। हाज़ा बसाइरु मिर रब्बिकुम, तव्हां त मुंहिंजी नबूवत ऐं रिसालत जो दलील पिया घुरो। हाज़ा बसाइरु मिर रब्बिकुम, इहे काफ़ी दलील आहिनि तव्हांजे रब जे तरफ़ां। पुराणी आयतूं जेके आयूं उहे बि अजीब क़िस्म जो मौजज़ो जो उन्हनि जो केरु मुक़ाबिलो नथो करे सघे। उन्हनि जी मिसाल माण्हू आणण खां क़ासिर आहे। उन खां सवाइ नबूवत जे इस्बात जे लाइ काफ़ी मौजज़ा ज़ाहिर थिया, उहे ई काफ़ी